नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياسٽي वेझो ॻोठ हुसैन क़लहوڙو मां भाॻئي दाऊद क़लहوڙي जे मेंहं चोरी थियण जा पेरा खणी दाली शहर जे क़लहوڙा कॉलोनी में पुलिस ऐं भाॻियुनि खोजी कुतनि ज़रिए शहरी एजाज़ क़लहوڙي जे घर वटि पहुता त चोरी जे इल्ज़ाम हेठि आयल शख़्स ॿ पाक किताब खणी पंहिंजे घर जे कोठे ते चढ़ी वियो ऐं पुलिस ऐं भाॻियुनि तोड़े गॾु ईंदड़ माण्हुनि खे पंहिंजी सफ़ाई ॾियण लॻो। मां चोर न आहियां, मूंखे बेगुनाह फासायो पियो वञे, खोजी कुता कूड़ा आहिनि, क़ुरान जो वास्तो है, मूं गरीब खे चोरी में न फासायो वञे। इन खां अॻु पुलिस मूंखे सोलर प्लेट चोरी इल्ज़ाम में गिरफ़्तार करे वई हुई, जंहिं बाद SHO भरिया मूंखां 2 लख रुपया वरिता, पर पोइ बि मूं मथां चर्च जो कूड़ो केस लॻाए चालान कयो। पुलिस मूं सां वॾी नाजाइज़ी कई है। हाणे मां गिरफ़्तारी न ॾींदुसि, मां बेगुनाह आहियां, मूं गरीब खे फासायो पियो वञे, मूंखे जीअण ॾिनो वञे। मां महिनत मज़ूरी करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहियां। शहरी ऐं पुलिस घर ॿाहिरियां बीठल शक हेठि आयल एजाज़ क़लहوڑे जा भाॻिए खे कुरान पाक जा वास्ता देने जो सिलसिलो जारी है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।